चे सिख या तौहीद तुआरी या तौहीद तो हुन वट भी हुई। रब फरमायो सा मुझे प्यारे आदम के सजदो कर बस तो हिकड़े के कंदुस बे जगह झुकऊं ही न पण बे जगह झुकऊं ही कोन तो सा सच्चा आयूं तो हिकड़े के सजदो कंदासी। हल पुट आशिक रब फरमाए तू मुंह हिकड़े के तो पूजी मुंह हिकड़े के सजदो तो करी अच तो इनाम उड़िया इनाम बि अहिड़ो ॾिनई जो क़यामत ते लानत पई थी वसेस। असां बराबर हथ खणंदा आहियूं हर शइ तां हथ खणंदा आहियूं पर मदीने वारे मीर जी ज़ात तां हथ न खणंदासीं। सोने हबीब जे अहल बैतन तां हथ न खणंदा आहियूं पंहिंजे वलियन पंहिंजे मुर्शिदन तां हथ न खणंदा आहियूं। असांजी नमाज जो आगाज़ तकबीर सां थींदो आहे पोइ अल्लाह जी सना पढ़ंदा आहियूं औज़ु बिल्लाह पढ़ंदा आहियूं शैतान खां पनाह घुरी अल्लाह जे नाले सां रहमान ऐं रहीम जे पाक नाले सां शुरूआत करे पोइ चवंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सब तारीफूं उन रब जी जे लाए जेको जहानन जो पालनहार अर्रहमान अर्रहीम मालिक यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। ए मुझा मौला सब तारीफूं तुझे ला जो जहानन जो पालनहार तू आ रहमान भी तू आ रहीम भी तू आ क़यामत जे दिहाड़े जो मालिक भी तू आ। ए मुझा मौला असां खास तुझी इबादत था कयूं खास तोखां मदद था वठूं। इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। तुझी पूजा था कयूं तुझी बंदगी था कयूं हथ तुझे अॻियां बधासीं सजदो तुझो कंदासीं रुकू तुझे अॻियां कंदासीं। ए मुंहिंजा मौला तू ही त असांजो पालनहार वहदहू ला शरीक रब आई। हाणे इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन ते अची यारनि खे ब्रेक लॻी वेंदी। हाणे बा अॻिते बि वध अॻिते छा चवंदो इहदिन सिरातल मुस्तकीम। ए असांजा पालनहार असांखे सिधी वाट ते हलाए। केड़ी सिधी वाट केड़ी आ सिद्धो रस्तो केड़ो आ हर नमाज में बानो रब खां घुरे तो मौला सिधी वाट ते हलाए सिद्धे रस्ते ते हलाए सिद्धे रस्ते ते इस्तकामत पामर्दी इस्तकलाल कामयाबी नसीब कर। पर सिद्धो रस्तो केड़ो सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम रस्तो उन्हनि माण्हुनि जो जन माण्हुनि जे मथां तो पंहिंजूं नेमतूं कयूं। रस्तो अल्लज़ीन काबिल तवज्जो गाला शिकारपुर वारा कन खोले बुधो तौहीद सिखो अल्लाह ताला जी वहदानियत सिखो ऐं अल्लाह ताला खां उहा वाट पुछो सिखो बुधो जेका वाट हिदायत वारी सिधी वाट रब पंहिंजे क़ुरान में सेखारी आ। छा चवंदे सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम मौला रस्तो उन्हनि माण्हुनि जो जन्नते तो पंहिंजी नेमतूं फरमायूं।
रस्तो उन्हनि बाननि जो, उन्हनि इंसाननि जो जनते तो नेमतूं कयूं आहिनि। उहे नेमतुनि वारा केड़ा आहिनि? अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदा वस्सालिहीन। रब जनते नेमतूं कयूं आहिनि। उहे नबी आहिनि, उहे सिद्दीक आहिनि, उहे शहीद आहिनि, उहे अल्लाह जा बरगुज़ीदा वली बाना आहिनि। मौला अल्लाह अकबर चई हर शइ तां हथ खयोसीं, हर शइ तां हथ खयोसीं, पर तुंहिंजे प्यारनि अल्लज़ीन अनअमत अलैहिम इन्हनि तां हथ कोन खणियो अथऊं। ॻाल्हि समझ में आयव? बे हर शइ तां हथ खयासीं, अल्लाह अकबर चई हर शइ तां हथ खणी वियासीं, पर मुंहिंजा मौला असांखे पंहिंजे बाननि खां परे न कजाए, पंहिंजे प्यारनि खां परे न कजाए, पंहिंजे प्यारनि जी वाट ते हलाए जाए जन जे मथां तो नेमतूं कयूं आहिनि। उन्हनि नबियनि जे रस्ते ते हलाए, उन्हनि सिद्दीकनि जे रस्ते ते हलाए, उन्हनि शहीदनि जे रस्ते ते हलाए, उन्हनि पंहिंजे वलीयनि जे रस्ते ते हलाए। मालूम छा थियो त मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं हिदायत वारी वाट आ त उन्हनि वटा जेकी सिरात लज़ीन अनअमत अलैहिम जे वाट ते हलण वारा आहिनि, इहे ई सिधे रस्ते जा राही आहिनि। इहो ई रस्तो जन्नत ॾे वठी वञण वारो आ, जंहिं रस्ते ते मुंहिंजो दिलबर मोहम्मद करीम हली वियो। उहो रस्तो हिदायत वारो आ, जंहिं रस्ते ते सुहिणो सिद्दीक अकबर हली वियो। उहो रस्तो हिदायत वारो आ, जंहिं ते सुहिणो उमर शहीद हली वियो, उस्मान गनी शहीद हली वियो। उहो रस्तो हक़ ऐं सच वारो आ, जंहिं ते हैदर करार हली वियो, जंहिं ते हसनैन करीमैन हली विया। सिरातल लज़ीन, उहो रस्तो हिदायत वारो अल्लाह जे साले बानन जो आ। उहो रस्तो सोने गौसे आजम दस्तगीर वारो आ। उहो रस्तो ख्वाजा अजमेर ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी वारो आ। उहो रस्तो अल्लाह जे प्यारे बहाउद्दीन नक्शबंद बुखारी जो रस्तो आ। शेख शुहाबुद्दीन उमर सोहरवर्दी जो रस्तो आ। उहो रस्तो पीर रोज़े धणी जो रस्तो आ। उहो रस्तो पीर मिठे वारो रस्तो आ। सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम, मौला नेमतन वारन पानन जे रस्ते ते हलाए। ये नहीं, ये सवाल ना है तो सिरातल किताब व सुन्नत, मौला कुरान ही सुन्नत वारे रस्ते ते हला, कुरान ही हदीस वारे रस्ते ते हलाए। मानू चवंदा बाबा कुरान ही काफी आ, कुरान ते अमल कयो, कुरान हिदायत वारो किताब असां वटि मौजूद आ। छाजा वली, छाजा बुजुर्ग, छाजा अल्लाह जा वली। मुंहिंजा दोस्तो कुरान त खुद सेखारे थो त सिरातल लज़ीन। अब गाल समझो? हाँ, मौलवी इस्माइल देहलवी किताब सिराते मुस्तकीम में लिखियो आ त जेकॾहिं नबीअ जो ख्याल दिल में अची वञे नमाज पढ़ण में, मौलवी इस्माइल लिखे थो वह भी त जेकॾहिं तव्हां गॾह जो ख्याल अचे, घोड़े जो ख्याल अचे त नमाज न भॼंदी, पर जेकॾहिं नबीअ सुहिणे जो ख्याल दिल में अची वञे त नमाज भॼी पवंदी। अब ॻाल्हि सम्झव? जेकॾहिं नबी सुहिणे जो ख्याल दिल में अची वञे